नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस ثاقب नثار हुकूमत तरफान 172 माण्हुनि जा नाला ACL में विझण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त रिपोर्ट जे बुनियाद ते हुकूमत किराइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। जेकॾहिं गवर्नर राज लागू कयो वियो त उॾाइण में 1 मिंट लॻंदो। सुप्रीम कोर्ट में जाली अकाउंट ज़रिए मनी लॉन्ड्रिंग जे पार्लियामेंट नोटिस केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस ثاقب नثار रिमार्क्स ॾींदे चयो त 172 माण्हुनि जा नाला ACL में विझण जे मामले ते हैरत थी आहे त कंहिं ACL में नाला शामिल कया। वफ़ाक सरकार हिन जी कीअं वज़ाहत कंदी। चीफ जस्टिस चयो त असां जवाबदारनि खे GIT रिपोर्ट में जवाब दाख़िल करण जो चयो। हुकूमत संदन नाला ACL में शामिल कया। चीफ जस्टिस ثاقب नثار रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत जी GIT जी अञा मंज़ूरी नाहे ॾिनी आहे। समूरी काबीना ऐं वकील GIT रिपोर्ट ते तबसरा करे रहिया आहिनि। समूरे मामले सां हिन जो कहिड़ो वास्तो आहे। रिपोर्ट जी बुनियाद ते हुकूमत किराइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। हिन चयो आहे त वज़ीर रात जो TV ते वेही पंहिंजी कारदगिरी ॿुधाए रहिया आहिनि। समूरा सियासतदान ॿुधी छॾनि। असां कानून ठाहे असेंबली में मोकिलिया। संदसि चवणु आहे त GIT हिकु चिठी लॻी त कंहिं उन ते ज़हन इस्तेमालु न कयो आहे। GIT आसमान लिखत न आहे। गवर्नर राज लॻो त आइन तहत लॻंदो ऐं कंहिं गवर्नर राज लॻायो त उॾाइण में 1 मिंट लॻंदो। अदालत जी तलब ते ममलकत घरू वज़ीर शरियाल आफ़रीदी पेश थिए खेसि मुखातिब थींदे चयो। चीफ जस्टिस चयो आहे त ख़बरदार कंहिं आइन खां ॿाहिरि हिकु बि क़दम रखियो त मिस्टर घरू वज़ीर वञी पंहिंजे वॾनि खे ॿुधाए मुल्क रुगो आइन तहत हलंदो। असां बि तॾहिं बि जमहूरियत खे पतोड़े ताईं न ॾिनो वेंदो।